अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में मां हाँ सुहेल अहमद। सब का पहिरियां एक नज़र हेडलाइंस ते। सिंध में सुभाणे खां 8 अगस्त ताईं सूबे में लॉकडाउन लगाइण जो फ़ैसिलो। दवाउनि ऐं आम वाहपे वारनि शयुनि जे दुकाननि खां सवाइ समूरियूं बाज़ारूं बंदि रहंदियूं। इंटरसिटी ट्रांसपोर्ट बि बंदि कई वेंदी। एक्सपोर्ट इंडस्ट्री खुलियल रहंदी। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि कोरोना टास्क फोर्स इजलास दौरान वधीक पाबंदियुनि जी मंज़ूरी। ईंदड़ हफ़्ते खां सरकारी तोड़े ख़ानगी आफ़ीसूं बंदि कयूं वेंदियूं। 31 अगस्त ताईं वैक्सीन न लॻाईंदड़ सरकारी मुलाज़िमनि खे पघार न मिलंदी। ॿाहिरि निकिरंदड़ जा वैक्सीनेशन कार्ड चेक कया वेंदा। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त कोरोना जी चौथी लहर ख़तरनाक आहे। कराचीअ में डेल्टा वेरिएंट जा 100% केस ज़ाहिर थिया आहिनि। हिकु निजी अस्पताल में डेल्टा जे 40 केसिस जी तस्दीक थी आहे। सूबे में मुकमल लॉकडाउन न आहे, कुछ शोबा बंद करना पवंदा। 8 अगस्त ताईं लॉकडाउन रहंदो। 9 अगस्त खां कारोबार खुली वेंदा। अवाम सहकार करे। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर पारां कराचीअ में कोरोना जी तेज़ीअ सां पखेड़ ते ॻणतीअ जो इज़हार। वायरस जे पखेड़ खे रोकण लाइ सिंध हुकूमत जे हर मुमकिन मदद करण जो फ़ैसिलो। NCOC जे सरबराह असद उमर जो चवणु आहे त सिंध में ऑक्सीजन बेड्स ऐं वेंटिलेटर खे वधायो वेंदो। SOPs ते अमल लाइ सिक्योरिटी अहलकार मुक़रर कया वेंदा। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त सुपर पावर कार्रवाई करे हलिया वेंदा आहिनि। नतीजा पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान भोगींदो आहे। अफ़गानिस्तान में कंहिं बि ग्रुप जी हिमायत नथा करियूं। अफ़गानिस्तान में हिन वक़्तु को बि अहिड़ो ग्रुप न आहे जेको अकेले हुकूमत हलाए सघे। अहिड़ो माहौल जोड़ण जी कोशिशि करियूं पिया जंहिंमें समूरा ग्रुप गॾिजी हुकूमत जोड़े सघनि। विच एशियाई रियासतनि सां मवासिलाती राब्तो चाहियूं था। पाकिस्तान जे मुस्तहकम मईशत लाइ पुरअमन अफ़गानिस्तान अणिट आहे। पीपल पार्टी अॻवान ख़ुर्शीद शाह सिंध हाई कोर्ट मां ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द थियण बाद सुप्रीम कोर्ट वञण जो फ़ैसिलो करे वरितो। संदसि वकील मखदूम अली ख़ान अॼु ज़मानत वारी दरख़्वास्त जमो कराईंदो। मखदूम अली ख़ान उमीद ज़ाहिर कई आहे त सुप्रीम कोर्ट मां ख़ुर्शीद शाह खे ज़मानत मिली वेंदी। सदर आरिफ अलवी सिंध हाई कोर्ट ऐं पेशावर हाई कोर्ट में नए जज जी मुक़ररी जी मंज़ूरी ॾेई छॾी। जस्टिस अब्दुल मुबीन लाखो, जस्टिस ज़ुल्फ़कार सांगी ऐं जस्टिस मिसिस राशिदा असद सिंध हाई कोर्ट में जज मुक़रर। जस्टिस साहिबज़ादा असदुल्लाह, जस्टिस मोहम्मद नईम ऐं जस्टिस वक़ार अहमद पेशावर हाई कोर्ट में जज थी विया। शकरंड भरिसां हथियारबंदनि घर ते हमिलो करे निंड सुतल घर धणी बिलावल मंगड़हार खे क़तल करे छॾियो। संदसि ज़ाल साइमा ज़ख़्मी। वाक़ियो ॻोठ नगर ख़ान चांडियो में पुराणे तकरार तां पेश आयो। गाजी खुहावड़ लॻ 35 वरह जे ग़ुलाम मुस्तफ़ा खोसो कुआ मार दवा पी आपघात करे छॾी। वारसनि मूजिबि हिन घरू अणबड़त तां इंतहाई क़दम खयो। मियां साहिब वेझो हुमायूं में ट्रक ऐं कार विच में टक्कर जे नतीजे में औरत समेत 2 ॼणा फौत, 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। मीरपुर ख़ास जे काठड़ी स्टाफ वटि कार जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻण सबबि हिकु औरत फौत, संदसि मुड़ुसु ज़ख़्मी।